अस्सलामुअलैकुम दोस्तों। सिंध जो बेहतरीन ऐं पुराणे वक़्त जो अदाकार आज़म मेंगल केरु ऐं किथां जो आहे। अदाकार आज़म मेंगल खे एतिरी शोहरत छो ऐं कीअं मिली। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जेको बैलेंस कोन वेंदो पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त सिंध जो बेहतरीन ऐं पुराणे वक़्त जो मशहूर अदाकार आज़म मेंगल अदाकारी जी शुरुआत 1990 ईस्वी जे ॾहाके खां कई। हूअं त आज़म मेंगल केतिरा ई ड्रामा ऐं फिल्म कया पर उनखे ड्रामा सीरियल पत्थर दुनिया खां बेपनाह मक़बूलियत मिली। आज़म मेंगल पत्थर दुनिया ड्रामे में मूसा खान जे पुट जो किरदारु अदा कयो जंहिंमें उनजो नालो कमाल खान हो। उन खां पोइ वरी आज़म मेंगल पंहिंजा परावा ड्रामे में बि कमु कयो। आज़म मेंगल खे पंहिंजा परावा ड्रामे खां बि काफ़ी शोहरत मिली। उन खां पोइ कंडन जी सेज में बि कमु कयो। इन ड्रामे में बि काफ़ी आज़म मेंगल खे शोहरत सिंध में मिली। उन खां पोइ दर्दन जो दरिया, ऐलाने जंग, खूनी माण्हू, कूंजूं ऐं ॿियनि बि केतिरनि ई ड्रामनि में आज़म मेंगल कमु कयो। आज़म मेंगल पंहिंजे हिकु इंटरव्यू में ॿुधायो त उन 50 खां मथे ड्रामनि में कमु करे चुको आहे। आज़म मेंगल सिंध जो बहितरीन अदाकार आहे। आज़म मेंगल जो तालुक़ु उस्ता मोहम्मद बलूचिस्तान सां आहे जेको शहर डिस्ट्रिक्ट जाफराबाद बलूचिस्तान में आहे। सिंध जे पटी में ई वाक़ई आहे। वीडियो जेकॾहिं पसंदि अचे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं नई वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।